लीडर टीवी में एक दफ़ो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब फ़तह मलिक साहब सां जारी आहिनि। फ़तह साहब, पोइ तव्हां ॻाल्हायो पए त उन खां पोइ मां BA ते कई सिखर। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अञा ॿुधायो न त जनरल ज़िया सां मुलाक़ात खां पोइ तव्हां सां पोइ छा थियो? पोइ छा थींदो? ॿिया अदीब, दानिश्वर, डेमोक्रेट पार्टी ॾाढो ख़िलाफ़ थी विया। ख़िलाफ़ थी ॾाढा ख़िलाफ़। छा थियो कुझु ॿुधायो? तमामु ख़िलाफ़ थी विया। बेनज़ीर साहब खे मां दावत कई हुई, ॿार में एड्रेस कयो हुअईं ॿार खे। उन जॾहिं हीअ ॻाल्हि ॿुधी त वरी उहा बि नाराज़ थी वई अलॻि। ऐं मां जॾहिं उनजो रिएक्शन ख़ैर काफ़ी अरसो हलियो। फ़तह साहब लिखियो बि मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु अख़बारुनि में बि। ख़ासि उन में केरु केरु हुआ तव्हांजे ख़िलाफ़ु लिखण वारा? लिखण वारा पंहिंजा ई दोस्त हुआ, ॿिया त कोन। ख़ासि हाणे जीअं बशीर मंगी हो, फौत थी वियो वीचारो। ऐं हादी भट्टो, उहो बि गुज़ारियो। उहो बि गुज़ारियो। इहे सम्झो त जेके हुया पंहिंजा ई दोस्त हुआ लेफ्टिस्ट ऑर्गेनाइज़ेशन्स जा। अच्छा, ज़िया जेको आहे साईं मूंखे एलिवेट करणु पियो घुरे हाई कोर्ट ते। मां रिक्वेस्ट कयो मां साईं मां न थींदुमि हाई कोर्ट जज। मूंखे ॿार पढ़ाइणा आहिनि, उनखे वकालत मोह ॾींदी। बाक़ी हाणे इहे पघार वधियूं न, अॻे त कोन हुयूं साईं। 22,000 पघार ई अॻे न हुयूं। सही था चओ, 22,000 पघार ई। पोइ वरी मूंखे ज़िया चयो चलो आपको मिनिस्टर करते हैं। साईं मां चयो मां न MP न MNA, मां कहिड़े क़िस्म जो वज़ीर थींदुमि जेको तव्हां। ज़िया ख़ैर ही ट्राइड वेरी मच। मां न मञियोमांसि का बि ॻाल्हि। ऐं मां डिस्टेंस कंदो पियो चाहियां उस्ताद ते, परे थींदो पियो चाहियां जो हिते रिएक्शन पियो थिए कहर जो। भले साईं, न रिएक्शन जो तव्हांखे अवल अंदाज़ो न हो। तव्हां हिकिड़े DC साहब जे चवण ते DC दोस्त हो तव्हां जहिड़ो प्यारो दोस्त। केरु? यार नालो विसरे थो। हलो नालो अची वेंदो, पर DC साहब जे चवण ते पोइ तव्हांखे हीअ ख़बर न हुई त तव्हां पाण डेमोक्रेट? हा त हली उहो मूंसां शमलदीन शाह उथी बीठो नी साईं, उहो मुंहिंजो सीनियर हो। चए मां हलां थो। कुझु ॿिया बि सीनियर वकील जेके मिलणु पिया घुरनि, पंहिंजा उनजूं दरख़्वास्तूं खीसनि में पयूं की नौकरियुनि जूं या छा जूं, उहे बि हलणु पिया घुरनि। पोइ मूंखे इनकरेजमेंट मिली वई इन ॻाल्हि जी। हलीम पिज़ा ते मूंसां एग्री कयो, पोइ फ्री वियो बाद में, न त उहो बि तयारु वेठो हलण लाइ। छाकाणि त हिनखे भउ पियो थिए, जा गिरफ़्तारी पियो करे हे करे, उन खां निकिरे। भला भट्टी साहब वारनि जो छा रवैयो? न उहो ठीकु हो मांसां। हा रशीद भरी ठीकु हो। ऐं हिकिड़ी तव्हांखे मां अजीब ॻाल्हि ॿुधाए छॾियां इहा त ज़िया रहियो सर्किट हाउस सखर में, ॿिया बि जनरल हुयसि 2-4। ऐं का महिल गुज़री त जनरल हिकिड़ो माण्हू आयो जंहिं चयो त विस्की कहाँ है? तो मां चयोमांसि यार मैं पीता हूँ लेकिन इतनी नहीं कि साथ लेके घूमूं। चाहिए नहीं, वो जनरल बैठे हैं। ज़्यादा जेके जनरल हुजनि उहे विस्की पिया घुरनि। मां चयो यार असां त कोको कोला घुराए रखी आहे तव्हां लाइ। बाक़ी हाणे पोइ ॾेठि वयसि वाणनि जा तरह खड़काए हिकिड़ी बोतल वठी अची ॾिनी मान जान छॾियो मुंहिंजी। इहे ज़ाहिर सभु नमूनो कंदा आहिनि ड्रामा आहिनि त इहे ई जेके बि आहिनि। पर उन खां पोइ साईं मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो चाहियां त मां वरी लॉ जे लाइ आयुसि हैदराबाद, लॉ LLB जे लाइ। भाउ खे उहो मूंखे फिनांसर उहो उन मूंखे चयो यार मां न करे सघंदो मां LLB जे लाइ फिनांसिंग, को ॿियो रस्तो। पोइ असांखे नौकिरी मूंखे हिकिड़ो दोस्त हो रफ़ीक शाह मुसवी, उन मूंखे दरख़्वास्त वरिती। पोइ असां ॿिन्ही खे अपॉइंटमेंट ॾिनो सेंट्रल स्टेटिस्टिकल डिपार्टमेंट में 16हें ग्रेड में। इहे से मूसवी रोहिड़ी वारा जेके? हा, हे पुराणे सखर। हा, असां ॿई आयासीं उते। हाणे तव्हां फेडरल गवर्नमेंट, छो त वन यूनिट आहे न। हा ख़ैर उते आयासीं त उहो मुसवी साहबु उते पे ऑफिसर हुयो, उन वटि रहियासीं। उन चयो बाबा छा आहे? चयो साईं हे असांखे अपॉइंटमेंट मिली आहे। चयो बाबा पंजाबी कुड़ी ॾींदो, नौकिरी न ॾींदो।
तव्हांखे कंहिं बुलायो आहे? चयो साईं अपॉइंटमेंट ऑर्डर आहे। चयो भले। सुबुह जो असां फिनांस सेक्रेटरी रिपोर्ट कयोसीं तो ॾिसी करे हेठि मथे करे चए थो त दोनों सिंधी हो। असां से सिंधी तो आयूं पर अभी सिंध विंध है नहीं, वेस्ट पाकिस्तान है। चलो फलानी जाके रिपोर्ट करो, आपकी ट्रेनिंग है। असां उते वियासीं त उहो जेको इंस्ट्रक्टर हो चए दोनों सिंधी हो। साईं हा पोइ छा आहे ॾोह आहे? चलो ये करो, ज़ंजीरुनि जा हिकिड़ा बारदाना पिया हुजनि, हुनमें ज़ंजीरूं। चए इहे बि खणो, हिन एरिया जी मेजरमेंट करे अचो। मां चयोमांसि को लोडर वोडर इहो चए ख़ुदि उठाओ। मां रफ़ीक शाह सम्झे थो? चए मां हा सम्झाई ॻाल्हि सॼी। हाणे चुप करे मोटी आयासीं असां सिधो साईं वटि। साईं रफ़ीक मूसी साहब वटि। हा उहो साणो भई मूसवी साहब वटि आयासीं। चयो तव्हांखे मां चयो न त पंजाबी खां तव्हां छोकिरी घुरो न देरि न कंदो, बाक़ी नौकिरी घुरियो त न ॾींदो। असां वरी मोटी आयासीं हैदराबाद। पोइ उते जलील साहब प्रिंसिपल हुयो लॉ कॉलेज। मां उन वटि वियुसि। मां चयोमांसि साईं हाणे अर्ज़ु ॿुधो, जलील साहब मां वटि न पैसो अथव, न पाई, न फी अथव, का शइ कान्हे। जे तव्हां मदद कयो त मां पढ़णु थो घुरां ला। मूंखे चई हिकिड़े शर्त ते। मां कहिड़ो? चए हिकु पीरियड में मिस न कंदे। वाह। मां चयो न कंदुमि। साईं हुन मूंखे फ्रीअ में दाख़िला ॾिनी लॉ कॉलेज में। कमिरो 100। उहो पाण छा पढ़ियल हो? पाण साईं प्रिंसिपल हो लॉ न कॉलेज। न उहो पढ़ियल छा हो पाण? LLB हुयो नी। हिते लोकल पढ़ियल आहे, हा। ॿाहिरों न आयो? न न छा नालो अथसि सॼो? जलील साहब। जलील साहब। उनजो पोटो हिते लॉ ऑफिसर मूंखे रखियो हो पाण वटि। हा ख़ैर पोइ भाउ खे चुम उन चयो साईं इहे सिंधी आहिनि? हा हा सिंधी। अच्छा। पोइ भाउ खे चुम साईं हाणे मूंखे चए थो 100 रुपयो महीनो ॾींदो मैं, वधीक न। मां चयो मां उन में गुज़ारो करे वेंदुमि। कमिरो वठी किरायो ते रही पियुसि मां। 40 रुपया किरायो भरींदो हुअमि। 40। किथे रहियो साईं? हैदराबाद में। किथे? इहो किले जे हेठां अच्छा। हिकिड़ी प्राइवेट शौकत ब्रदर्स नाले सां हिकिड़ी हुई। हिकिड़े माण्हू वीचारे 5-6 कमरा ठाराया। पोइ सिंधी मास्तरनि सां प्राइमरी टीचर्स जे बेस में वञी सस्ती मानी खाईंदा हुआसीं। मिड़ई गुज़ारो करे 2 साल करे ग्रेजुएशन लॉ करे मां सॼी राति पढ़ंदो हुउमि। अच्छा। टिल मॉर्निंग 18 कलाक 16 कलाक डेली। पोइ उतां थी पोइ साईं LLB करे अची सखर में वकालत ख़ैर सां शुरू कयुमि। आहिस्ते आहिस्ते करे चढ़ियुसि। उन खां पोइ मूंखे एडिशनल सेशन जज कयो। मां न चढ़ियुमि हिन में। ऐं एडिशनल सेशन जज तव्हांखे सखर में कयूं? मीरपुर ख़ासि। मीरपुर ख़ासि। इहो कहिड़ो दौरु आहे? तुफ़ैल साहब हसन अली अब्दुर्रहमान उहो हुयो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट। तुफ़ैल अली अब्दुर्रहमान। हा हा। उहो मूंखे सुञाणींदो उन कयो। पोइ मां चयोमांसि साईं मां माफ़ी थो वठां, इहा पघार 1200 रुपया महीनो मूंखां ज़ोर आहे कमु। रिश्वत मां खाईंदोमांइ कोन, रिश्वत सिफ़ारिश ॿुधंदुमि कोन। तंहिं करे मूंखे बसि इहा ई खोड़ आहे जंहिंमें मां हलां थो पियो। पोइ डिप्टी अटार्नी जनरल कयूं, ज़ियालक कयो। चए कुझु त खणो न। हिकिड़ो DAG डिप्टी अटार्नी जनरल। उन में मां चयो मां पंहिंजी प्राइवेट प्रैक्टिस बंदि न कंदुमि। चए तोखे प्राइवेट प्रैक्टिस अलाउड आहे। पोइ उन में पघार 2-3 हज़ार रुपया हुई महीनो। ऑफिस बि हुई हिकिड़ी, पटियालो हुयो, गनमैन हुयो, ख़मीसो, मिड़ई लय सां हलंदा हुआसीं। पोइ उतां थी साईं जॾहिं हे पुटु मुंहिंजो गुज़ारे वियो, घर बि मां ठारायो सुठो हाउस। तव्हां ॾिठो हूंदो न हूंदो, प्राइवेट हाउस ते घर वर ठारायो। अछो वाइट हाउस मशहूरु हो सखर में। पोइ जॾहिं पुटु मुंहिंजो हलियो वियो मूंखां सभु कुझु छॾाइजी वियो। छा थियो साईं? साईं को लिवर सिरोसिस थियसि। अच्छा। इंग्लैंड में हो। छा हुयो? डॉक्टर हो।
डॉक्टर इंग्लैंड में लिवर सिरोसिस थियसि, घणी उमिरि में गुज़ारे अथई? मां सम्झां त 30 years। यंग। फोटो लॻो पियो। हा मां ॾिसां वेठो। इहो ई उन खां पोइ मां चुप करे सुम्हियो पियो हूंदो हुउमि। पोइ हिकिड़े ॾींहुं काइम शाह जी फ़ोन आई, त असांखे अफ़सोस थियो आहे तव्हांजे पुट जो, भई तव्हां हाणे सखर में छा कंदव? मां चयो साईं मां घरवारी खे चयो आहे त हाणे पुट तुंहिंजा सकर अची विया रहनि था, मूंखे छॾे ॾे पंहिंजे हाल ते। चए न तव्हां हेॾे अचो, पहिरियों तव्हांखे एडिशनल कंदासीं, पोइ तव्हांखे एडवोकेट जनरल कंदासीं। मां ठीकु। पोइ पुट ने चयो बाबा जॾहिं जॉब मिले थी ऐं असां बि हिते आहियूं, असां बि हिते आहियूं, पोइ हले असां टपड़ खणी आया। घर जे बाद में विकियोसीं, हे घर ठाहिरायोसीं उन जे पैसनि मां। 6 साल मां रहियुसि एडवोकेट जनरल थी, 6 years। कहिड़े साल खां कहिड़े साल न ताईं? मूंखे साल यादि यादि न आहिनि, मां कढां थो उहे पाणे। ठीकु आहे। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, पने अक़ल जा ॿिया वॾा माण्हू कहिड़ा? ज़मीदार त खोड़ सातरा। उहे वॾा माण्हू त न आहे न। अलीनार खां धारे जो वॾो माण्हू MP थी रहियो। न न, जंहिंजो सोसाइटी ते न, छा छाप हुजे न। न जीअं पोइ अनवरदीन साहब पैदा थियो। अनवरदीन शेख, हा, उन असां गॾिजी हिकिड़ो स्कूल खोलियो जेको अञा ताईं हले थो, महिराण पब्लिक स्कूल, अञा ताईं हले थो। उहो मां हुनजो चेयरमैन हुउसि, हे असांजो प्रिंसिपल हो। अनवरदीन शेख वॾो माण्हू हुयो, वॾो माण्हू बिल्कुलु। भई ॿिया मूंखे यादि नथा पवनि कहिड़े ख़ासि अहिड़ा माण्हू। साईं चवनि था त उन स्कूल जी मेरिट हीअ आहे, बि उन स्कूल जी महिराण पब्लिक जी मेरिट हीअ आहे त उतो रुगो उन जा पढ़ियल CSS न, पर उते जेको आर्मी पब्लिक स्कूल हो उहो बि ख़ाली थी वियो। हाणे उजड़ी वियो आहे थोरो, छो जो मां पाण बि साईं बि मरी वियो न। साईं बि मरी वियो, मां बि काफ़ी अरसे खां हलियो आहे हेॾे हिन में। मिड़ई पोयों पिया विढ़नि झिड़नि पिया हलाइनि कम खे। स्कूल हले थो आहे जेकी आहे हाल। बेनज़ीर चयो मूंखे त मां तोखे हिते प्लाट ॾियां ऐं उन में स्कूल बि हलाए, यूनिवर्सिटी ठाहे। विमेन औरतुनि जी हाणे ठाही अथऊं, जेका रोड में ठाही अथऊं। हो, मां चयोमांसि मोहतरमा मूंखे माफ़ी ॾे, मां एतिरो कमु नथो करे सघां जेको तव्हां था चाहियो। छोकिरियुनि जो माना वॾो प्रॉब्लम थींदो, हिते मोटरसाइकिल ते छोरा बीठा हूंदा गेटनि ते, असांखां इहो कमु न थींदो। बहरहाल बेनज़ीर साहब खे मां इनवाइट कयो हो, पने स्कूल में आई, डिस्ट्रिक्ट बार में बि एड्रेस कयो हुए। उन खां पोइ वरी उन मूंखे रिकमेंड कयो त तूं तव्हां हाई कोर्ट के जज बन जाओ। मैं न से मां न ॾिसूंगा। वरी चई चलो आपको किसी यूनिवर्सिटी का वाइस चांसलर बनाते हैं। मां चयोमांसि मैडम हिते लियारी यूनिवर्सिटी आहे, उनजी 10 लाख रुपया भत्तो आहे महीनो, उन ते वाइस चांसलर कंहिंखे था ॾियनि? हा, उहो भत्तो कंहिंखे था ॾियनि? लियारीअ जा जेके गुड आहिनि उन्हनि खे। ऐं मां चयो बाक़ी रहियो हेॾे सिंध यूनिवर्सिटी, त उहो सिंध यूनिवर्सिटी वारो जेको आहे सुबुह जो वञी सवेर सां नमाज़ पढ़े हाला में जॾहिं साइन उथनि, वरी उन्हनि खां पुछी पोइ अची करे यूनिवर्सिटी हलाए। अचो साईं, मां चयो तव्हांजी ख़ैरपुर यूनिवर्सिटी, त उते पघार जो पुटु जेको आहे लत सां खोलींदो आहे दरवाज़ो वाइस चांसलर जो। मां चयो मां मोहतरमा खे चयोमांसि, मां चयो मैडम मां इन टिनी जे मिज़ाज में नथो अचां, मां माफ़ी ॾियो बसि। साईं तव्हां हिकिड़ो तमामु पिक्यूलर सुवाल थो पुछां तव्हां खां, तव्हांजे वालिद साहब ऐं तव्हांजे ख़्यालनि में फ़र्क़ु हुयो? हा साईं, हू हिकिड़ो रेवेन्यू जो ऑफिसर हो, रेवेन्यू डिपार्टमेंट जो ऑफिसर हो। सिंध मदरसे में हुन मैट्रिक कई, कराची मां। कराची। पोइ त इन में त एडवांस माण्हू हो न। मैट्रिक कई ऐं उहा उन जो बि हिकिड़ो सबबु हो त असांजे ॾाॾे हुनजो नालो रखियो हो शहबाज़, जो शहबाज़ खां पिनी आयो हो पुटु कलंदर लाल खां। पने में
असांजी ॾाढो दफ़ो थी वियो पोइ असांजी ॾाढी अकेली औरत छा हुनखे संभाले पुट खे सॼो ॾींहुं भई घिटड़े में कानो खई घुमंदी हुआसि त फासा टीम आई हिकिड़ी सिंध स्कूल जी सिंध मदरसे जी पाड़े जे वांडे चयो त तव्हां मुस्लमाननि जे लाइ आया अथव हाणे छोकिरे खे वठी आई हुनजे हवाले कर हिंदुल पाड़े वारनि जो चयो मां वठी वियुमि हुननि मूंखे ॾिठो सुवाल जवाबु ॾिठोसि होशियारु हुयो करे खणी आयासीं हिते हिकिड़ी ॻाल्हि मूंखे विच में पोइ इनखे इहो कंटिन्यू हाणे जॾहिं तव्हां चओ था त सिंध मदरसे त छा उहे हंट कंदा छा होशियारु शागिर्द जो पने ताईं पहुता शायदि पर इहा ख़बर न आहे अच्छा भला इहो तव्हांजे वॾनि तव्हां ॾाॾे ॾाॾीअ कंहिं ॿुधायो त रुॻो मुस्लमान वठी ईंदा या हिंदू वठी ईंदा सभिनी खे घणो करे मुस्लमान घणो करे मुस्लमान पोइ हिते भला उहे हुआ हा उन्हनि लाइ ईंदा ऐं वरी तव्हांखे ॾसु बि वरी हिंदूअ ॾिनो त हा पाड़े जी हा उहो साईं हे आया अथव ऐं छोकिरो रुले थो इन खां भलो आहे त ॾेई छॾियो पोइ ॾाॾी असांजी हिकिड़ो ई पुटु हुयुसि उहा छा पढ़ियल हुई जो कुझु ई न पोइ पुटु ॾेई छॾियईं हा माशाअल्लाह उहा साईं ज़बरदस्त माण्हू हुई उहो ॾह फैमिली हुई साईं अच्छा होॾे उबावड़े जी उबावड़े न पने आकल में पने जा ई 10 आहिनि 10 आहिनि फ़कीर मोहम्मद ॾहर असांजो जेको पिछाड़ी जो कमिश्नर बि कमिश्नर थियो ही वॉज माय फादर इन लॉ अच्छा त उन 10 फैमिली मां वॾी हूंदी चवंदी त जेके तव्हांजे पीउ खे मां न पढ़ाया हा त कोठनि ते कबूतर पिया उॾारियो हा पने में उहे भाउ चवंदुसि अमारी में बाबा खे तूं छो स्कूल जंहिं न पढ़ाया त पुट पोइ तव्हां किथां पढ़ो आहे उन जे पढ़ण खे त तव्हां पढ़ियो न अम्मा जेका आहे वॾी ॾाॾा ॾाॾी जेका आहे उन वटि तालीम जो शौर छो आहे इहा का इहो शौर साईं हिंदू असांजा पाड़े जा जेके आहे न हा घणो करे उहे अच्छा हा असां जन जे मां खेॾां पियो त अची मूंखे हुन हिंदूअ ॿांह में हथु विधो छा नालो थी फलाणो कंहिंजो पुटु आहे फलाणो दरखड़ कयईं चई माई वॾी हिनखे स्कूल में विझी आहे वञ पोइ उहे असांजे कढ हूंदा हुआ त हे पढ़नि उहे इहो न सोचींदा हुआ मुस्लमान न बसि मां सम्झी ॻाल्हि हाणे पोइ ॾाॾीअ जे करे वालिद साहिबु पढ़ियो वालिद पोइ पाड़ा बाबा जे करे असां पढ़ियासीं तव्हां पढ़ियो हाणे ख़्यालनि में फ़र्क़ जी ॻाल्हि पर मूंखे थोरी साई वठणी आहे तव्हां ऐं तव्हांजे वालिद साहिब जे फ़र्क़ ते हिन साई खां पोइ ॻाल्हायूं था नाज़रीन असां सां गॾु रहिजो फ़ता मलिक साहिब सां असांजी कचहरी ॻाल्हियूं ऐं इंतिहाई अहम जेके उन ज़माने जा किसा आहिनि उहे असां आवाज़ ताईं पेश करण लाइ वेठा आहियूं